बिल्कुल ही के दरिया जा मंज़र न पर ही घारो नंबर 2 जा मंज़र आहिनि जेके कल्ह जी बरसात खां पोइ मुकमल तौर ते घारो नंबर 2 पाणी हेठि अची चुको आहे। मां हींअर घारो नंबर 2 जे घर में मौजूदु आहियां। तव्हां ॾिसी सघो था हिते गोॾे जहिड़ो पाणी बीठल आहे। 3 खां 4 फुट माण्हुनि जे घरनि में पाणी बीठल आहे। घारो नंबर 2 जा मुख़्तलिफ़ इलाइक़ा जंहिंमें ख़लीफ़ा मोहल्ला, न्याज़ी कॉलोनी, नई आबादी ऐं जेके आहिनि सो रूरल हेल्थ सेंटर ऐं जेके ॿिया इलाइक़ा घारो जा आहिनि मुकमल तौर ते पाणी हेठि अची चुका आहिनि। पर इंतिज़ामिया पारां को बि तहरुक न आहे वरितो वियो। ॿिए तरफ़ बरसाती लंघ जेके घारो जा आहिनि उहे बि जेके आहिनि सो बंदि आहिनि। वज़ीर आला सिंध पारां ऐलान कयो वियो हो, हुकुम जारी कयो वियो DC ठठो खे त बरसाती लंघ खोलिया वञनि, छाकाणि त गुज़िरियल साल बि घारो शहर मुकमल तौर ते ॿुॾियो हुयो, माण्हुनि जो लखे रुपया नुक़सानु थियो हुयो। पर DC ठठो हुकुम जी तामील न कई आहे। मुकमल तौर ते जेके लंघ आहिनि बरसाती लंघ घारो जा उहे बंदि आहिनि। जेका पोइ जबल खां जेको पाणी ईंदो आहे उहो लंघनि जे ज़रिए क्रॉस थींदो आहे। पर लंघ बंदि हुजण जे करे घारो नंबर 2 में दाख़िल थी चुको आहे। घारो नंबर 2 जा मुख़्तलिफ़ इलाइक़ा जेके आहिनि, मुख़्तलिफ़ इलाइक़नि में घर जेके आहिनि उहे जेके आहिनि सो पाणी हेठि अची चुका आहिनि। माण्हुनि जी ज़िंदगी मफ़लूज थी चुकी आहे। पर इंतिज़ामिया हिन महिल ताईं को बि कंहिं बि क़िस्म जो नोटिस न वरितो आहे। ॿिए तरफ़ हीउ मंज़र तव्हां ॾिसी सघो था त घारो शहर ख़ासि तौर ते घारो नंबर 2 में बरसाती पाणी निकाल न थी सघियो आहे। इंतिज़ामिया तव्हांखे हिते किथे बि नज़र न ईंदी। माण्हू पाण मुरादो जेको आहिनि सो पाणी पंहिंजे घरनि मां कढी रहिया आहिनि। माण्हू लॾपलाण करण ते मजबूर आहिनि। पर इंतिज़ामिया पारां कंहिं बि क़िस्म जो को रेस्क्यू टीमूं न जोड़ियूं वियूं आहिनि। ॿिए तरफ़ जेके आहिनि सो माण्हू शदीद परेशान आहिनि। पर इंतिज़ामिया गुम आहे। जी